याद ना है हज़ार के तादाद हज़ार हाँ नासी जलाल चांडे जो एक नायाब वाक्यो ऐं नायाब एक महफ़िल जे बाद जाते हूं त जहान में तांगे में सभई तड़ रोई सताए मरब के त्या विलिय मथा बारे में जेको तमामु घणो हिन वक़्तु सोशल मीडिया ते वायरल आहे ऐं उन खां अलावा हे जेको महफ़िल आहे इहो PTV ते आहे ऐं कमो बेश 2000 जेको आहे सो 2000 जो हे वाक़ियो आहे छाजे करे 2001 में जलाल चांडियो हिन फ़ानी दुनिया खां लाॾाणो करे वियो दोस्तो PTV ते जी हाँ कुछ ठाहे ॾींदा आहिनि कुझु असां बि ठाहे वञूं था जो असांजी सर्विस सुठी आहे असां ठाहे था या तमामु वॾी ॻाल्हि आहे सिंधी जेको आहे सो असां सिंधनि जे पारां हिकु रोज़ अधु कलाक जो प्रोग्राम हलंदो हुयो लेकिन जॾहिं जलाल चांडियो आयो सिंध TV ते या PTV ते त पोइ उन प्रोग्राम खे वधाए करे कलाक रखियो वियो दोस्तो हिन में होस्ट हिकु शख़्स आहे ऐं जलाल चांडियो हिते पघिरियो पियो आहे सफ़ा गर्मियुनि जा ॾींहं हुया ऐं जलाल चांडे खां हिन महफ़िल में गाना बि ॿुधा विया ऐं उन खां अलावा जलाल चांडे जे ज़िंदगीअ जे बारे में जलाल चांडे खां पुछा कयो वियो ऐं इन में रस बि हुयो रिहाण बि हुयो इन महफ़िल में ऐं इन महफ़िल में जलाल चांडियो रिहाण ॿुधण जो तमामु घणो शौक़ीन हुयो जलाल चांडियो सिंध जो हिकु मक़बूल फ़नकार हुयो लेकिन जलाल चांडे जा पंहिंजा शौक़ निराला हुया ऐं इन महफ़िल में कमो बेश जलाल चांडे जे ज़िंदगीअ जा टोटल जेको आहे सो ॻाल्हियूं पुछा कयूं वियूं ऐं जलाल चांडे जे ज़िंदगीअ जो सॼो नचोड़ अथव ईअं सम्झो हे महफ़िल जेको PTV ते नशर थियो इन में जलाल चांडे पंहिंजे ज़िंदगीअ जो सॼो नचोड़ ॿुधायो हुयो ऐं उन खां अलावा जलाल चांडियो पघिरियो पियो आहे ऐं कलाम बि तमामु बहितरीनु ॿुधाईं ऐं इन महफ़िल में जेके बि माण्हू वेठा हुया जलाल चांडे खे दाद ॾियण पिया न पिया रोकिन ऐं जलाल चांडियो हिकु लुघत बि हयो जेको होस्ट हुयो जलाल चांडे खे त जलाल चांडे खे चयईं त भले पघर उग करे टहक ॾेई चयईं लेकिन जलाल चांडियो सिंध जो बेताज बादशाह फ़नकार हुयो जलाल चांडे बि उन जा टोटल मुंझल सुंझल सुवालनि जा सही सही जवाब ॾिना ऐं असांखे ऐं पूरे सिंध वासियुनि खे तॾहिं ख़बर पई इन महफ़िल में त जलाल चांडे पंहिंजे ज़िंदगीअ में कमो बेश 60,000 खां मथे एल्बम तयारु कया जंहिंमें शादियुनि जा महफ़िल बि आहिनि ऐं जिन्हनि में PTV ते ऐं ॿियनि खोड़ सारनि इदारनि ते जेके प्रोग्राम हलिया जलाल चांडे जा उहे इदारनि में जेके प्रोग्रामनि सां गॾु कमो बेश जलाल चांडे जा 60,000 खां मथे एल्बम थिया ऐं इहा महफ़िल तमामु बहितरीनु ऐं प्यारी महफ़िल हुई जंहिंमें जलाल चांडे जे इश्क जा कुझु सुवाल बि पुछिया विया ऐं जलाल चांडे जे ज़िंदगीअ जा बि कुझु सुवाल पुछिया विया ऐं जलाल चांडे पंहिंजो पहिरियों कलाम ज़िंदगीअ में जेको ॻायो हुयो शुरूआति जंहिं कलाम सां कई हुई उहो कलाम बि जलाल चांडे हिन में ॻाए करे ॿुधायो ऐं जलाल चांडियो जेको तमामु बहितरीनु ऐं ख़ुशि तबियत माण्हू हुयो ऐं जलाल चांडे कमो बेश हिन महफ़िल में तक़रीबन 4 खां 5 सॉन्ग जेको आहे सो ॿुधाया ऐं जेके महिमान वेठा हुया साम्हूं कुर्सियुनि ते उन्हनि बि जलाल चांडे जे लाइ दाद ॾींदे न रहिया ताड़ियूं वॼाईंदा रहिया जलाल चांडे जे हर गुफ़्ते हर ॻाल्हि ते छाजे करे जो जंहिं टेम जो इहा महफ़िल हुई उहा टेम में वाहिद जलाल चांडियो फ़नकार हुयो जेको सिंध हिंद पाकिस्तान सॼे में मक़बूल हुयो ऐं उमेद आहे त वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो जे अगरि वीडियो तव्हांखे सुठो लॻे त कमेंट्स कयो वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा असां कोशिशि करे तव्हांजे लाइ ॿिया बि अहिड़ा नेक्स्ट वीडियो बि खणी ईंदासीं।